बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इंसान जॾहिं बि इल्मु हासिलु करणु चाहींदो आहे त आम तौर ते असांजी ज़िंदगीअ में इहो ॾिठो वेंदो आहे त असां नौकिरीअ लाइ ई पढ़ंदा आहियूं। अहिड़ो हिकिड़ो मुआशिरे जो ढांचो ठाहियो वियो आहे, हिकिड़ो निज़ाम ठाहियो वियो आहे जो असांखे नौकिरीअ ताईं महदूदु रखियो वियो आहे, पर अक़ल ऐं हिकमत जी ॻाल्हि न आहे सेखारी वेंदी। जेकॾहिं को उस्तादु चाहे त ॿारनि खे ज़िंदगीअ जा उहे तजुर्बा सेखारे सघे थो जेके उन जे लाइ अहम हूंदा आहिनि, पर घटि थींदो आहे। ज़िंदगीअ जा तजुर्बा असांखे हिकमत ऐं दानाई ॾींदा आहिनि। ज़िंदगीअ जा तजुर्बा असांखे इहो ॿुधाईंदा आहिनि त कहिड़ी शइ ग़लति आहे, कहिड़ी सही आहे। ज़िंदगीअ जो तजुर्बो एतिरो अहम हूंदो आहे जो असां उन्हनि खॾनि या थेड़ जेके खाईंदड़ लम्हा हूंदा आहिनि उन्हनि मां बि कुझु फल हासिलु कंदा आहियूं। जॾहिं ज़िंदगीअ जो तजुर्बो माण्हूअ खे मिली वेंदो आहे त इंसानु का बि ग़लती न कंदो आहे। जेकॾहिं ग़लती थी बि वञे त उन ते नादम थी ऐं उनजी माफ़ी वठंदो आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि असांखे को तजुर्बो मिलंदो आहे उन लाइ असांजी अध खां घणी उमिरि गुज़री चुकी हूंदी आहे। दुनिया में सभ खां समझदार इंसानु उहो आहे जेको ॿियनि जे तजुर्बनि मां सबक़ु सिखंदो ऐं अॻिते हलंदो थो हले। जॾहिं न ज़िंदगीअ जे तजुर्बे में असां ॿियनि खां सिखंदा हलंदा आहियूं ऐं उहे कोताहियूं या ग़लतियूं न आहियूं कंदा त असां में नई शइ पैदा थी वेंदी आहे ऐं उहा हमेशह असांजे अक़ुलमंदीअ में इज़ाफ़ो कंदी रहंदी आहे। जॾहिं बि को इंसानु इहो चाहे थो त हू पाण में नवाण आणे त हुनखे अपडेट हुजणु घुरिजे। अवां ॾिठो हूंदो त केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके जंहिं दौर में पढ़िया हुआ उन ई दौर खां अॻिते वधी न आहिनि सघिया। केतिरा अहिड़ा बि आहिनि जिन जी उमिरि त तमामु घणी आहे, उन्हनि खे तजुर्बो बि आहे, पर उन्हनि खे अक़ुलमंदी न मिली सघंदी आहे। छो जो अक़ुल जो दारोमदारु तजुर्बे ते हूंदो आहे, तजुर्बे जो दारोमदारु उमिरि गुज़ारण ते हूंदो आहे ऐं जॾहिं माण्हू वक़्तु ॾींदो आहे त माण्हू सभु कुझु हासिलु करे सघंदो आहे। तव्हां जॾहिं बि कंहिं शइ खे पंहिंजे हथनि सां प्रैक्टिकली कंदा आहियो त उन जो नतीजो इहो निकिरंदो आहे त उन में आसानी पैदा थी वेंदी आहे। आसानी पैदा करण लाइ माण्हूअ खे ख़ुशि हुजणु लाज़मी आहे। ईअं वेठा हुआसीं दोस्तनि सां त ईअं ॻाल्हि निकिती त ईअं पुछियो मान त तव्हां केतिरा ख़ुशि आहियो, त सुठी परसेंटेज माण्हू पिया चवनि त असां ख़ुशि न आहियूं, 80% ताईं। ख़ुशीअ जो वास्तो माण्हूअ जी अंदरूनी कैफ़ियत सां हूंदो आहे ऐं जॾहिं न माण्हूअ खे अक़ल अचे वेंदो आहे त पोइ हुनखे ख़ुशी बि मिली वेंदी आहे, ज़िंदगीअ जी हर नेमत मिली वेंदी आहे। हुनखे कंहिं बि क़िस्म जी परेशानी तंग न आहे करे सघंदी। तव्हां अक़ुलमंद माण्हू साबरीन ॾिठो हूंदो, तव्हां अक़ुलमंद माण्हू ख़ामोश ॾिठो हूंदो, तव्हां अक़ुलमंद माण्हू कुलनि ई आम माण्हुनि खां हटी करे सोचण वारो ॾिठो हूंदो, तव्हां अक़ुलमंद माण्हू हमेशह ॿियनि खां परे ॾिठो हूंदो, तव्हां अक़ुलमंद माण्हू वॾी ॻाल्हि खे बि ॿिनि लफ़्ज़नि में बयानु करण जी सघ रखंदड़ ॾिठो हूंदो, तव्हां अक़ुलमंद माण्हू कंहिं बि झेड़े झगड़े खां परे हूंदो आहे। अक़ुलमंद माण्हू हर उहा शइ कंदो आहे जंहिंसां उनखे पाण खे बि सुकूनु मिले ऐं हुनजे भर वारे खे बि का तकलीफ़ न अचे। सोच जी ॻाल्हि इहा आहे त माण्हू हमेशह उन जॻह ते फासंदो आहे जंहिं जॻह ते भरोसो हूंदो आहे। जॾहिं न इंसानु भरोसो कंदो आहे त पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾींदो आहे ऐं जॾहिं अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि त ॿाहिरीं दुनिया ॾिसण में कान ईंदी आहे। हूअं बि जेकी बि कैफ़ियतूं आहिनि, भरोसो हुजे, सच हुजे, इख़लाक़ हुजे, सब्र हुजे, या जेकी बि कैफ़ियतूं इंसान जी सुठाईअ वारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो वास्तो अंदरि सां हूंदो आहे। जेको न माण्हू अंदरूनी तौर ते ख़ुदि मोटिवेट हूंदो आहे, बुर्दबार हूंदो आहे, साबिर हूंदो आहे ऐं सब्र कंदड़ हूंदो आहे त उहो कॾहिं बि ॿाहिरीं दुनिया जे लफ़्ज़नि ते ध्यानु न ॾींदो आहे ऐं हुन ते असर बि उहे लफ़्ज़ कोन करे सघंदा आहिनि। दुनिया में सभ खां कामयाबु इंसानु उहो आहे, ईअं लफ़्ज़ खणी चइजे त ख़तरनाक इंसानु उहो आहे जेको पंहिंजो पाण खे मोटिवेट कंदो रहे थो ऐं दुनिया जा ताना हुनखे रोके नथा सघनि। दुनिया जूं ॻाल्हियूं हुनखे रंडक नथियूं ॾेई सघनि, दुनिया जूं परेशानियूं हुन ते को बि असरु नथियूं छॾे सघनि ऐं अहिड़े माण्हुनि लाइ कामयाबी पाण हलंदी ईंदी आहे। असां ॾिठो आहे
त उहे माण्हू जेके वक़्तु ऐं हालात सां गॾु पंहिंजा फ़ैसिला कंदा हलनि था ऐं ज़िंदगीअ जे हर ॾुखे मोड़ खे आसान मोड़ करे गुज़रिया वञनि था पिया, उहे सदाईं मंज़िल ते पहुचंदा आहिनि। हिकु शइ हमेशह यादि रखी छॾियो, जंहिं बि फील्ड में आहियो त उन में तव्हां टॉप ते हुजो। पोइ भले तव्हां हिकिड़ो नंढिड़ो दुकान ई छो न हुजे, तव्हां मोची छो न हुजो, तव्हांखे कहिड़ो बि धंधो छो न हुजे, तव्हां टीचर छो न हुजो, तव्हां मज़दूर छो न हुजो, तव्हां कंहिं मैकेनिक वारो कमु छो न कंदा हुजो, पर जंहिं बि धंधे में हुजो त उन जी पीक ते हुजो ऐं तव्हां वटि माण्हू कमु खणी अचनि ऐं तरसनि। ज़िंदगी असांखे सबक़ु ॾींदी हले थी, पर माण्हू उन मां सबक़ु तक़रीबन हासिलु न करे सघंदा आहिनि। माण्हू इहो चाहींदा आहिनि त जेका शइ हू करे रहिया आहिनि उहा सही सम्झी वञे, जंहिंसां हू मुहबत कनि था, ॿिया बि उनखे सही सम्झनि ऐं उन सां मुहबत कनि। माण्हू ईअं चवंदा आहिनि हीअ शइ मूंखे पसंदि आहे त ॿिए खे बि पसंदि अचणु घुरिजे, हिन शइ माण्हू सां मां नफ़रत कयां थो त ॿिया बि हुन खां नफ़रत कनि, जेकॾहिं हिन खां आउं परे आहियां त ॿिया बि हुन खां परे थी वञनि। ऐं ईअं ई ॾिठो वियो आहे त दुनिया में सभ खां ग़रीब तरीन इंसानु पैसो जी घटिताईअ वारो न, पर जंहिंखे लालच आहे उहो आहे। लालची इंसानु ग़रीब हूंदो आहे। लालची इंसानु पंहिंजे सामान ऐं शयुनि खां हटी करे ॿिए जी सामान ऐं शयुनि ते नज़र रखंदो आहे। लालची इंसानु बुख काटींदो आहे, हुनखे भउ हूंदो आहे त ॾुखे वक़्त में मां इस्तेमालु कंदुसि, ऐं जॾहिं ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त हुनजो सॼो सामान जीअं न लहर ईंदी आहे का शइ गेले वञे, ईअं सभु कुझु गेले वेंदी आहे। दुनिया में जेकॾहिं का शइ हासिलु करणु चाहियो था त हिकमत ऐं दानाईअ जे तरफ़ वधो। कंहिं बुज़ुर्ग शख़्स ॾे हिकिड़ो नौजवानु आयो, चई मां छा कुझु हासिलु करणु चाहियां थो या मां नेमत घुरणु चाहियां थो, त उहा कहिड़ी नेमत हुजणु घुरिजे? त उन बुज़ुर्ग शख़्स चयसि त सिहत खां पोइ बहितरीनु शइ अक़ुलमंदी, हिकमत ऐं दानाई आहे। हज़रत अली करमला वजह जो कौल बि आहे त जंहिं माण्हूअ खे हिकमत ऐं दानाई मिली वई, उनखे सभु कुझु मिली वियो ऐं उहो कामयाबु थी वियो। तव्हां बुक्स त असां पढ़ूं था पिया, पर मां शुरूअ में ई चई आयुमि त ज़्यादातर असांजो पढ़णु रुॻो नौकिरीअ ताईं महदूदु हूंदो आहे, यानी सुठी नौकिरी वरिती वञे। पर जेकॾहिं उन्हनि शयुनि खे असां ॿी एंगल सां ॾिसूं या ॿिए नमूने सां ॾिसंदव, तव्हां त आसानी सां सम्झी सघो था। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा ई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंधु त कंदा आहिनि पर मंज़िल ते पहुची न आहिनि सघंदा, ऐं के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿ विखूं खणंदे ई पंहिंजी मंज़िल ते पहुची वञनि था। हैरत जहिड़ी ॻाल्हि त हर माण्हू इम्तिहान पास करे थो पियो ऐं उहो इम्तिहान आसानी सां पास करे थो वञे, त यानी हुनखे का टेक्निक आहे न, हुनखे को तरीक़ो आहे या उहा अटकल आहे। दुनिया में समझदार इंसानु उहो आहे जेको ॾुखियो कमु आसानी सां ऐं जल्दीअ में करे वञे थो। ऐं इहो तक़रीबन उहे माण्हू कंदा आहिनि जेके ज़हनी तौर ते त ॾाढा होशियारु हूंदा आहिनि, पर जिस्मानी तौर ते उहे एतिरो कमु न करे सघंदा आहिनि। हूअं बि दुनिया में भेंट करणु पंहिंजी इंसल्ट करण जे बराबरि हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिंसां बि भेंट था कयो त पंहिंजो पाण पंहिंजी बि इंसल्ट करे रहिया आहियो ऐं उन माण्हूअ जी, छो त तव्हां वटि उहे समूरी सघ ऐं ताक़त मौजूदु आहे जेका ॿिए वटि थी सघे थो न हुजे। पंहिंजो पाण खे उन्हनि शयुनि खां आज़ादु कयो जेके परेशान कनि थियूं, पंहिंजो पाण खे उन्हनि ख़दशनि खां परे रखो जेके तव्हांखे ॾुख ॾियनि था, पंहिंजो पाण खे उन्हनि माण्हुनि खां ई परे रखो जेके तव्हांजे ज़हन में इंतिशार पैदा करे तव्हांखे परेशान कनि था। कोशिशि कयो त हिकु नई दुनिया पंहिंजे अंदर में तख़लीक़ कयो ऐं उन जो असरु तव्हांजे किरदार मां ज़ाहिर थिए, तव्हांजे ॻाल्हाइण मां ज़ाहिर थिए, तव्हांजे गुफ़्तगूअ मां ज़ाहिर थिए ऐं तव्हांजे हर अमल मां ज़ाहिर थिए, छो त उहा ई समझदारी हूंदी आहे ऐं उहो ई अक़ल हूंदो आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।